नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस सबबि सॼे मुल्क में बंद पियल तालीमी इदारा अॼु खां खुली विया आहिनि। कोरोना वायरस सबबि बंद पियल तालीमी इदारा अॼु खां तदरीसी अमल शुरू थी वियो आहे। पहिरें मरहले में 9 खां 12 दर्जे ताईं क्लास शुरू थी विया आहिनि। तालीमी इदारनि में कोरोना SOPs ते अमल लाज़मी करार ॾिनो वञे, जंहिं ते सख़्ती सां अमल करायो पियो वञे। ॿिए मरहले में पहिरें खां 8 क्लास जा शागिर्द 1 फरवरी ते स्कूल ईंदा, जॾहिं त यूनिवर्सिटियूं बि 1 फरवरी खां खोलियूं वेंदियूं। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद 15 जनवरी 2021 ते ऐलान कयो। पूरे मुल्क में तालीमी इदारा 18 जनवरी खां मरहलेवार खोलिया वेंदा। हिन ॿुधायो त 9, 10, 11 ऐं 12 क्लास जो तालीमी सिलसिलो 11 जनवरी ते शुरू थी वेंदो। तालीमी वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु हो त जिन क्लासनि जी शुरूआत 25 जनवरी ते थियणी हुई, हाणे इहे 1 फरवरी खां शुरू थींदा। हिन जो चवणु हो त हायर एजुकेशन जा तालीमी इदारा भी 1 फरवरी खां खोलिया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।